निशो फिरोज रिपोर्टर तावसेन समूह एनपीपी अगवान मसरूर अहमद जतोई जे नवां जतोई में पंहिंजे हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस अॻूणे सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पीपीए वारा हाणे सियासी इंतकाम ते लही आया आहिनि जिन खे असांजी कामयाबी तरफ़ ईंदड़ विख हज़म न पई थिए। हाणे को बि माण्हू असांजो प्रोग्राम करे त उन जी मिल्कियतुनि ते कब्ज़ो कयो वञे थो या वरी उन्हनि जे प्रॉपर्टी खे कब्ज़ो ॾियण मिसमार कयो वञे थो। इहा कहिड़ी तरीक़े जी सियासत आहे जो मुखालिफ़नि खे बर्दाश्त न पियो कयो वञे। हुजे त ग़ुलाम हैदर मरी असांजो पुराणो साथी आहे जंहिंजा वॾा असांजे वॾनि सां तालुक रहियो ऐं नेशनल पीपल्स पार्टी जो शहीद बेनज़ीराबाद जे डिविज़नल सदर हुन जो ॾोहो इहो आहे त हुन नेशनल पीपल्स पार्टी जे सरबराह जो प्रोग्राम कयो। इन ख़िलाफ़ सियासी इंतकामी कार्रवाई कई वई जेको ग़लत अमल आहे। हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी वारनि इंतकामी वारो जेको सिलसिलो शुरू कयो आहे उन ॾींहं खां ॾिजनि जंहिं ॾींहुं उन्हनि जी हुकूमत वेंदी ही ग़रीब माण्हूअ सां एतिरो ज़ुल्म कनि सुभाणे जेतिरो सही सघनि ही जेतिरो बि माण्हू खे असां खां रोकींदा अवाम ओतिरो असांखे चाहींदो। ज़ियालन जार 2013 खां 2018 ताईं ही सीट न खटी सघी। 2024 में एडवांस में 50,000 वोट दॿनि में विझराए धांधली कराए सीट हासिल कई। संदसि को बि बैकग्राउंड नाहे। सिंध जो माण्हू हाणे उन्हनि मां बेज़ार थी चुको आहे जेको ईंदड़ इलेक्शन में खेनि नाकाम बणाईंदो।